आखिर छो हाँ राजन इनमें तव्हांजी भलाई आहे ऐं तव्हांजे राजभाग जी भी भलाई आहे न त तव्हांजे ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। ही बालक पूरा 12 साल गुरुकुल में रही करे विद्या पिराईंदो ऐं ही सच्चो ईश्वर भगत थींदो। तो हमारा स्वामी ठीक है जेकॾहिं हुन परमात्मा जी इहा ई मर्ज़ी आहे त मां पंहिंजे पजड़े जो पूरा 12 साल मुंहुं न ॾिसंदुसि। हाँ राजन तव्हांखे दुख थियणु न खपे तव्हांखे ख़ुशि थियणु खपे काई तव्हांखे चिंता न करणु खपे। ईश्वर जी इहा मर्ज़ी आहे इन में तव्हांजो ई भलो आहे। हे मंत्री महाराज खे खणे खां घणो धन ॾेई ख़ुशि कयो वञे। कल्याण हो। हेलो प्यारा दोस्तों तव्हां ॾिठो राजा सुलेमान के पुट जाओ जंहिंजो नालो पूरन रखियो हुयो पर पूरन जी क़िस्मत ॾिसो यमन शक्ति माउ पीउ खां ॿार अरे यार ऐसा क्या तू करे कर देना लाया तू बेटी से मैं कहती मैं अच्छा तो मेरी टेंशन नहीं लेगा। साउंड मास्टर के वेनती आहे कि जेको साउंड खोले मेहरबानी करे साउंड में मज़ो ना है नासिरी को साउंड सकर में साउंड में मज़ो ना है मेहरबानी करे साउंड खोले। जी तो पूरा 12 साल गुज़री विया अॼु मुंहिंजो पुटु अरे हेलो हिन महिलात में ईंदो। बच्चा खुशियां ही माता श्री उधर पूरन ये खड़ियूं 12 साल तुझे ॾिसण लाइ बेचैन अॼु मां तमामु ख़ुशि आहियां। हलिया पुट ले अॼु मुंहिंजो पुटु पूरन जवान थी चुको आहे ऐं अॼु मां तमामु ख़ुशि आहियां। मुंहिंजो पुटु विद्या में बि माहिर थी चुको आहे। छो न पूरन जो विहांउ कराइजे। हींअर मां बि पोड़ो थी चुको आहियां। हयातीअ खे कहिड़ो भरोसो मौत त हर कंहिं ते सुवार आहे। सो हे मंत्री जल्दी को घर ॻोल्हे ऐं असांखे वाधायूं ॾियो बाबा। पिताश्री तव्हां ही पंहिंजे मन में कहिड़ा वीचार धारण कया आहिनि। मुंहिंजी हीअ उमिरि विद्या पिराइण जी आहे अञा मां नंढड़ो आहियां तंहिं करे मां शादी हरगिज़ न कंदुसि। पुट पूरन तोखे शादी करण खां इनकार न करणु घुरिजे। गुरू जो चवणु आहे
बाक़ी शादी करण में पुट को ए बि न आहे हे ॻाल्हि शान वधे थो तंहिं करे पुट तूं सियाणो थी शादीअ खां न कर पिताश्री मूं वेदन में पढ़ियो आहे त इंसान जॾहिं 25 सालनि जो थिए तॾहिं हुनखे शादी करणु चइबो आहे बाक़ी नंढड़ी उमिरि में शादी करणु पंहिंजे लाइ जंजाल ख़रीद करणु आहे तो बाबा मुंहिंजी वेनती आहे त तव्हां हिन ज़िद तां लही वञो त बहितर आहे त पोइ ठीकु आहे पर न जेका तुंहिंजी मर्ज़ी चङो हाणे तूं महिलात में वञ ऐं पंहिंजे ॿिन्ही माताउनि खे मुंहुं ॾेखार त हुनजे पेट में जीअं साह पए बाबा वञ शायर है बाबा लचूला शायर है बाबा ढूला आपके दर्शन की प्यास लगी तो मैं शाह पर चला आया बाबा लचूला को ध्यान से आपके दर्शन की प्यास लगी तो मैं शाह पर चला आया सोचा कि आपकी शिकायत करूं साईं बाबा से लेकिन साईं बाबा भी तेरा आशिक निकला शुक्र गुजार मेहरबानी दिया हेलो अब आप साधु बुद्धियो अब आप साधु बुद्धियो अपने पुट्टे माई चाहती हो घोड़ा रे चाहती हो यार का बदला कंटीना खरका सुनिया सीधा अंदर ओ घरवाली दूधा तो पिला अशु मुशु अरे बात बुद्धि चाहती हो तो के बस साथ कया जिनसे मुझे प्रीत थी मेरे बाबा मां साथ हर मुझे सामान मटेरियल वसी मुसा शादी करे शादी करने हां हां कैसा लशु है पुत्र सजे सा ए ये बाबा है ये बाबा मारे ना पड़े ताड़ियों दी ताड़ियों शर्म न तो जी सही ओने मरसाई मीठो थी ओने भी बोले नहीं पाणम दाल बुत हाने मां तो जी नु आया पेरन की में करती पेरन में फुरनी की साइड आवड़ा पेर खड़की दे हाने मुके खर्ची दे नु आगे मरसाई को नोट मोटा तुझे ऊपर सजे ना है विक्रम से अरे मुझे जान में विक्रम से हाले तो के ताए कबूल दमा जा गया आगे तक कबूल आने बाबा जागो दा संजय का संजय ओ संजय अलिया वालिया संजय का संजय ओ बाबा जागो दा नरेश नानी में सरी दे लिया एको अर्जा जेडी मारा सीन चालू थे जे के हिंदी शम करके आई थी मैं जी शम करके चली गई वाह। ये सिद्धू लेके खड़ा था मैं राखी बंद कर ओए ओए यार मैं शम करके आई थी शम करके चली गई ये सिद्धू लेके खड़ा था मैं इसको राखी बांध के चली गई आया मजो क्या बात है चालिया जो बा हाथन में फुरुन को गवाया हेडो वाला लेके न्याणी पिटन ये ताक दो जाने चलो खेलेगा बाबा बाबा हाँ है तो ताड़ी न जाए और अभी खत्म तो ताली बंद हो जाए दोस्तों दो नंबर प्रणाम माता श्री
मुझे। जानी तो फिर कहीं बुधायो तो मां तुझी मां आया ऐं तू मुझो पुटराई दिलबर है तुझी सुहिणी सूरत है मुझे जिगर के जलाए छॾियो आहे मां तुझे प्यार जी प्यासण आया तोखे मुझे बिरह के बाद दे को रहम ना आयो पिरी हाणे छॾ दूंगा ऐं हलिया मूंसां गॾु अची भला गॾु जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई जालिम नजरन सामू के दिसी सब मस्त बनायो थई दीवानी तुझी थी व्यम दीवानी तुझी थी व्यम दीवानी तुझी थी व्यम दीवानी तुझी थी व्यम जादूगर जानियड़ा अखड़न में जादू जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई जालिम नजरन सामू के दिसी सब मस्त बनायो थई दीवानी तुझी थी व्यम दीवानी तुझी थी व्यम दीवानी तुझी थी व्यम दीवानी तुझी थी व्यम तुझे नजरन सा तीर हलाई तो मौसम बट जाला जगलाई तो मौज दिल दाढ़ी जोर से धड़के थी मौज दिल दाढ़ी जोर से धड़के थी अंदर में जड़ता बिजली कड़के थी ओ जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई जादूगर जानियड़ा अखड़न में जादू थई जालिम नजरन सामू के दिसी सब मस्त बनायो थई दीवानी तुझी थी व्यम दीवानी तुझी थी व्यम दीवानी तुझी थी व्यम दीवानी तुझी थी व्यम अम्मा तू छा करे रही आई ही केड़ा लो जवाब तमा खड़ी रही आई माता मां तुझो पुट आया ए तू मुझी माता मेरी जिंदगी जब से शराबी हो गई मेरी जिंदगी जब से शराबी हो गई दिल की हर धड़कन भी गुलाबी हो गई फिर भी नहीं पड़ी मुझे बेहिसाब जब से बूढ़े के साथ मेरी शादी हो गई नशे में अंधी इश्क के इस कदर बढ़ियो और इश्क के सागर में डूबी चली जा रही हो जो आप माँ बेटे के पोतर रिश्ते का भी ध्यान नहीं कर रही हो शहजादे पूरन आह और मुझे अपनी आगोश में सच्चाई छुप नहीं सकती सच्चाई छुप नहीं सकती कभी झूठे असूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से सच्चाई छुप भी सकती है अगर आपस में मेल हो और खुशबू आ भी सकती है जब कागज में तेल हो
खे मार कुझु समझदार अहिड़ो ख़राब कम न करे जो नर्क जे कतल थमन सां बदिजे। नर्क सुर्ग कहीं ॾिठो आहे ही त मिरई पंडितन फ़हम विधा आहिनि। दिलबर तुंहिंजी सुहिणी सूरत मुंहिंजे जिगर खे जलाए छॾियो आहे। मां तुंहिंजे प्यार जी प्यास न आहियां। मूंखे को प्यार जो अहिड़ो जाम प्यार जो ये लॻल आहे विसांजी अम्मा तूं पंहिंजे मन खे काबू रख। ख़राब संग इंसान खे तबाह ऐं बर्बाद करे छॾे थो। मिठड़ी माता पंहिंजे मन खे मार। तुंहिंजा ही हाल आहिनि त मां वञा थो। मुझे साह खां प्यारा सजण तू जुदाई न कर। मां उदास आहियां मुझी उदासी दूर कर। हलिया वैसे जते बस हाणे घणो थियो मां वञा थो। हे बुरान तो मूंखे ठुकरायो आहे पर हाणे यादि रख मां तोखे माराए तुंहिंजो रत पीअंदसि। हेलो साइलेंस। बच्चा पूरे साथ हुआ है बच्चा इतनो उदास लॻो पियो आहे छा ॻाल्हि आहे पुट? अम्मा न पुछ। पुट तूं त राणी नुआ जे महल में वियो हुए उते छा थियो पुट? माता राणी लूणा सब लिका पार करे छॾिया। मूंखे त ॻाल्हि कंदे बि शर्म थो थिए। बच्चा ही छा चयो आहे पंहिंजे अंदर जो खोले वार ॿुधाए। माता मां राणी लूणा जे महल में वियसि पर नाम टाइम आशीर्वाद न ॾिना आई उल्टो बेशन में जूं ॻाल्हियूं कयाई। चवण लॻी अच मूंसां गॾु पलंग ते वेह। नेठ मां उतां भॼी आयसि पर माता लूणा चयो पूर्ण तूं मुंहिंजी आस पूरी न कई आहे तोखे माराईंदसि। पुट चङो थियो तव्हां हलियो आहे। हमेशा ख़राब कम खां पासो कजे ऐं हमेशा चङा कम कजनि छो त चङा कम करण सां ईश्वर साथी हूंदो आहे। तूं ख़्यालु न कर वञी भॻवान जो भॼन कर छो त हिन भॼन खां सवाइ हिन संसार में जीअण अचायो आहे। अम्मा लॻे थो त ॻाल्हि उपतर थियण वारी आहे पर उहो ईश्वर ॾिसण वारो आहे। मूं त ख़राब कमु कोन कयो आहे मुंहिंजो इहो ईश्वर ई राखो थींदो। बच्चा उहो ई अधीरनि जो आधार आहे तुंहिंजी रक्षा कंदो। तुंहिंजी रक्षा कंदो।
कोमल मूंखे ॿुधाए त सही त तोखे आख़िर कंहिं सतायो आहे उहे तुंहिंजा नाज़ उहे तुंहिंजा नखरा उहो तुंहिंजो खिलण काॾे वियो मूंखे ॿुधाए त मां हुनजो सिर धार करे छॾियां राणी तूं मूंखे सिर्फ़ु ॿुधाए त तोखे आख़िर कंहिं सतायो आहे अरे चली ये कहिड़ी ॻाल्हियूं करे मां तोखां सवाइ भला जी सघंदुसि तूं त मूंखे साह खां बि वधीक प्यारी आहीं उथ मूंखे तूं ॿुधाए त आख़िर छा सबबु आहे छा ॿुधायां तव्हांखे अॼु तव्हांजो प्यारो पुरन मूं वटि आयो हुयो मुंहिंजी सुहिणी सूरत ॾिसी बदकार थी वियो ऐं मूंखे पाण खां वठी पलंग ते वठी वञण लॻो जॾहिं ॿुधाऊं कयूं आहिनि हू भॼी हलंदो आहे राणी तूं होश में न आहीं ही तूं शादी के मां सच थी चवां अहिड़ो गोॾो कमु मूं पंहिंजी सॼी ज़िंदगी में न ॾिठो आहे कमीने एड़ो कुथो कम करे थो हिन असांजे खानदान ते दाग लॻायो आहे हिन पंहिंजे असांजे इज़त जो को बि ख़्यालु न कयो अहिड़ा पुट त मुआ भरा आहिनि जेके खानदान ते दाग लॻाइनि राणी तूं उथी हार सिंगार कर ऐं मां तोसां वचन थो करियां त सुभाणे थींदे ई मां पूरन खे ज़रूर माराईंदुसि पर मां तव्हांखे कीअं एतबार करियां छो त पुट हर कंहिंखे प्यारा लॻंदा आहिनि भली उहे केॾा बि ख़राब छो न हुजनि पहिरियों तव्हां भॻवान जो कसम खणो त मां पोइ एतबार कंदसि न त मां हिते हिकु मिंट बि न बीहंदसि राणी मां हुन परमात्मा जो कसम खणी थो चवां त सुभाणे थींदे ई पूरन खे ज़रूर बि फांसीअ ते चाढ़ींदुसि इहो राजा जो तोसां वचन आहे ठीकु आहे पोइ हम लेना जानते हैं हेलो ऐसा और होना चाहिए भाई हाँ तू अगर तेरे में ईगो नाम नहीं लूंगा मैं नाम नहीं लूंगा ना सिर्फ ईगो साउंड चाहिए प्लीज हेलो जेके भी साईं महिरबानी करे बीठल आहिनि वेही रहिया आहिनि या वरी थोरो सुरी पुरी वियनि होॾो पिंडार में जॻह आहे थोरी हाल में जॻह आहे महिरबानी करे अंदरि वियनि जागो था बागूमल 100 रुपये मोकिलियो आहे साईं त सीन ॾिसी करे साईं तारी थो वॼायो बागूमल लाइ साईं 100 रुपये तारी था वॼायो जा मामा तूं बराबरि है सीन है खाको असांजो फकीर 1 2 3 दादिले
पाबंदी नाहे बाबा वेहो वेहो बाबा आहे को साईं जो प्यारो जेको असा लूलन लगन खे हैरत की वने बाबा जो घर वारन जो भी खैर खैर थींदो बाबा मुर्शिदा जी बाबा बेकार का करामत मलंगा ये मुर्शिदा कलंगा लगे तो ही जो सूल के फकीर के ठीके में ॾियणो पवंदो चवे सच तो मुर्शिद बाकी हेड़ी सुनाई में हीरो जो खर्च किथां निकरंदो मुर्शिदा अॼुकल्ह इज़ी लोड जी भी ज़रूरत आ इज़ी लोड खर्च किथां निकिरंदो मलंगा जी मुर्शिद कलंगा रखो न थोड़े पीर ते पाए सणाई कंदो मुर्शिद हे वाला ये चौसूल ठीके में ही ॾियणो आहे नी हाँ हाँ यार तो त यार ॻाल्हि ॿुध अच्छा ये अॼु अञा मूंखे सुबुह मिलिया ई केर मास्टर हरी मुकेश ऐं ईसर ये भला जोड़ दी दे भलो चोकू खपई अरे इन्हनि खे त मंडी आ बाबा हाणे सीजन वही पूरी आहे न मंडीअ में वही नंढो कमु इहो ई थी वारो कर पो त घुरायो नी त असांजे चर्च जे हीरोअनि खे आफ़ीन जो ख़र्च निकिरे अगले साल भी न चौसूल मां ठीके मां घणो ई कमायो वियो हाँ रखो थोड़े पीर ते उहो पाण ई ॿुधंदो ओ मौला जे नाम ते को अनक ॿियानियूं ॾींदो दा दिल जो नैंदा तुझ मौला पूरो कंदो मुर्शिदा जी जी लगे तो गिराक आयो थी मुर्शिद आई थी बेटा विजणी अरे सुट वारा अल्लाह जे नाले को रुपयो ॾिनी वञ बाबा साईं मां तकरो है माफ कर छूटा वारा भला आधी दे वाह भी काने भला जे वाला वाल को चारा ना थी कि न सपा सुनियो अरे चयो मैंने आहे ई काने अरे सफा टको भी कोन थी तकड़ो भी वञे थो सुट वारा ॻाल्हि त ॿुध तुंहिंजी जोड़े जी भला अस्पताल में डिलीवरी आशा जो भॻो थो वञे एॾो अरे निभाग हिकु पिलो ना वरी ॿियो खटवट था ॻाल्हाए अरे पोइ चवां थो कुझु ॾे न माफ कर कोनेगा टको कोन्हे कोने को चेबे पोइ ॻाल्हि ॿुध हेॾे आ हेॾे ओ साम्हूं वारो सखर वारो भावंड मल वेठो थी इन खां वठी ॾे अरे इहो त वरी मूंखां वधीक सुञो हूंदे अरे तोखां वधीक सुञो सफा सुनियो पोइ चएसि न बाबा हेॾे ई छा थो करे असांजे पयो अची वे न अचु थी वेंदुसि अरे गाल त ॿुध सूट वारा इहो सूट पंहिंजो या पी जो पाया अरे कल्ह अञा मुकेश खे चयो सखर मां वठी आयो 500 अरे सूट वाला कूड़ो ॻाल्हाए शर्म नथो अचे कल्ह अञा वाण की गिटीअ में तूं सफ़र खां 20 रुपए सूट वरितो आहे सही थो चवई मलंगो असां मलंगनि जी वॾी सीआईडी थी ओ सुट वारा ॻाल्हि ॿुध यार भला हाणे तूं टको बि नथो ॾे इहो सुञाणे ते वञी शहर में हितां जूं खला चटी न छा चटी न छा अड़े त पोइ ॾेई वञ न कुझु अलाह जे नाले सुबुह सुबुह कहिड़े में भाग अवा सफ़ा कुझु कोन्हे कुझु बि न ॾेई वञे अलाह के मथे में मलो निकिरंदी वाह जी मलंगा तूं या पिट ई दस हेठि ॾिस पिया असां वेठा आहियूं हिते को खेर ॾियण लाइ तयारु कोन्हे अफ़सोस आहे शहर त केॾो वॾो आहे मुर्शिद सभा ठीके में ॾियणो ई पवंदी अदा ठीके में ॾियणो ई पवंदी मुर्शिदा चोसूल को मटा ऐं को मूंगफली चौंक ते हलंदासीं सब्र कयो मुर्शिद मन को अचे ग्राहक ओ मुर्शिद जी जी केॾो झलियो में त ज़ाल न वठ इन खां रूसी ट्रैक्टर वठो आहे त गंजू कमायूं आहे भागा सालन खां सवाइ कमु कीअं थो हले चटा असांजो मलंग न वेठो आहे हलाए थो कमु मुर्शिदा जी जी कंहिं सच तो ज़ालुनि खां सवाइ कमु कोन हलंदो मेरे ही हो निभागो तॾहिं त लक्षण इहे अथसि न अहिड़ो साण कयो आहे त कोई
कॾी समागरी सलाम कयो ओ मवाली बाबा हेने तने आरे ॾिसे तो टे फ़क़ीर घर छॾियो वेठा आहिनि अलाह जे नाले ॾियूं ॾियूं वञ न ख़ैर अबा माफ करे ए बेटो क्या जर फिर दे जगी बैठिया अरे मवाली रुक रहे तीनों मन भला अबा क्या मना माफ करे फकीर लगे अरे समावान लगे संग दा क्यों कुत्ते का वधी के तो फकीर लगा प्याने भला को आधे हूंदी आधे ॾेई वञ टंडरा आज जो शायद आया भंडारो कोने भगवा भंडारो तो आधे दीदो में मवाली अबा हिते रुपयो ॾींदे मथे सौ मिलंदी शोभा मथे पिणी वठवाया ओ मवाली पेजा पुट अबा छाछो ये तारा फड़की आती आ उसामा कुटे छाछो जाए दी ते जड़ी अखियों के जड़ी दी दल्ला हुई कोन शो छाछो मुझे के खबर ही कोन थी कोई बाबा कुछ अल्लाह जे नाले ॾींदे त मथे तो के जाम मिलंदो मुसाद में यार दीव बलो साले तले करेगा हर जगह मुसा डाडी वे तले करेगा ये की वरी मुके बेखाने में यार ना ते वे तो के फके जो चुको प्यारे होता मुके पे कोने तो नशो के मीते तो क्लास बाकी नहीं हुआ हाजी तो सा कही तो हल ठीक अब सिगरेट तो दुकान हाय हाय मुर्शिद है कमाई शे कढी दे बाबा कमाई शे कढी दे मारो कर यार ओ मवाली अच्छा टैक्सी टिकट हल ओ मवाली ए खानदानी मोड़ो है नमूना न पे मवाली मुद्दे तो यार सपा दुत थी वहीं ते भी लगे तो मुर्शिद ने साख और विसरी होती ओ मवाली गाल बुध अरे टको तो कौन तो ने यो अधड़ सिगरेट पियारी अरे हल यार यो मां पर आदर खटू मल का ओदर पे रखो यो भी तो करिया मुनी ने तो मरे मवाली भला इन सिगरेट पोणो हिसो ॾींदो वञ बस मां यार थकदी पिया तो के तो पिया वाह वाह कुछ तने तो भला मवाली गाल तो बुध अरे वाह बाबा काय मनीषा जो हुकुम त इधर इलेक्शन में वोट आसा के दो जेकर असा इलेक्शन खटी त हर घर में डडो ए कुंडो मुफ्त दिनो वेंदो तारियो के भाभी तारी वजह या पेड़ी उन्हें के डडो कुंडो मोकिलदा से बाकी बेजे करे ओ मवाली बाबा गाल तो बुध हां यो घणो कमाई तो है भला मजूरी मां अबा पूरो 100 रुपयो 100 रुपयो हां ओ तू यो छातो करे नहीं छातो करे वेई असा जे पोया अची वेयो छड़े जो 100 सगरे जा 200 ॾींदासीं ना बाबा ना मां पंहिंजे सभा में ख़ुशि आहियां बाक़ी मूं वारो पीउ मामो वरंदो बेरोज़गार त हुनखे पोयां लॻाए छॾियो मवाली हिननि टूटनि मननि खे ॾींदो वञा था अरे हे ॾिसो मुबरी चौका नलको ॾिसो पाणी कोन थो ॾे नक मां गोबो थो वहे वाह दीवान किशनी संद एॾो चयो मैंने मवालीअ खे असां मेखाने ते हिकिड़ो नलको हणाए ॾे चयो कोन मुंहिंजे हेॾे जॻह असां मवाली ते मोला थियो राज़ी नी सची तो ॿुधाए असांजी दुआ लॻाईंदी वेठो हूंदे सोनी खट ते बाबा सोनी खट ते न त असां वांगुरु भई पट ते अबा जादो ते अबा हाँ टूटनि मननि खे ॾींदो वञ मुआरो सिगरेट काने गई पी दियो अब है ॾिसो ना सिगरेट देखो ही सिगरेट ना है खटिया जो छोड़ो ही सिगरेट ना है खटिया जो छोड़ो लशू ड्यू मोतवान की खटिया के लोडो वाह जो शेर है सी मवाली वाह वाह खानदानी शहरी है डाल बुध मवाली शायरी भी लिखी आवा थोड़ी बुक दे वो भी ताके बुधाई दो बुधा बिना पैसे बाबा है ना पिटावन बैठला सदरन के माते वो से भंग आम कयो भंग जाम कयो भंग पान पियो कुछ बेन के दियो भंग बंद करे छोटा मवाल इंसान जुल्म कयो रे भंग बंद न कयो भंग बूटिया सुठी बाबा भंग
बाबा हाँ सच को वेन मेरी तो के मुझे कंदर ठारे छकी हाणे मुर्शिद कुछ थी हाणे भले तो वन हाँ हाजरी कलंदर ओ मोवाली भला असां मलंगन के रबुजा ॾिनई हेॾो भला माइक वारो रही थो वञे इहो बि इनखे बि सलाह था कमु कया मवाली नंढो कुंडो खणो बाबा खणो मुर्शिद हाणे ॾेखार का करामत चखो असांखे फेराइणो पवंदो न त हिते चढ़ो कोन थींदो असांखे चोसूल मञणो पवंदो मुर्शिद जी यार हे मवाली करे ॾाढी वई मां अॼु करे वियो आहे पर बि वरी असां सां मिलंदो उन सां वरी असां कीड़ी कंदासीं असां घुरऊं था खेर मिलन था बूंदा हाणे असांखे चरखो ई मुद्दो फेरणो पवंदो ओ मौला जे नाम ते को लानत पुछो ॾींदो रब ॾिनो अथव वरी बि ॾींदो मौला जे नाम ते को लानत पुछो ॾींदो अच्छा ना अरे अरे ला खबो करे हे करे साथ उठे अब दे रो ये नो अब कहे तो नहीं हे चंदारो तो कर अब वाजा अब गाल बुद्ध असा एड़े मुर्शिद का बस भलिया बाबा वरी कीअं हाणे बाबे काय वनी सागे मुर्शिद था कयूं मवाली केॾो ख़ुशि थी था वियो वली असांखे सुबुह लाॻू ढूंढा ई ढूंढा मिलनि त को रुपए जो कोठानो चओ वे हाणे वे हिन ॻाल्हि ते गौर कयूं अरे था एॾे कामली शाह जा पुट तूं वेहो ने वेहो हाणे चरखो बि थो फेरियो ॾिसो कीअं थो गिराक अचे ओ मौला जे नाम ते को लानत मुंहिंजो ॾींदो अता दिल जो मैं तुझ मौला पूरो कंदो ओ रब ॾिनो अथव वरी बि ॾींदो मौला जे नाम ते को लानत मुंहिंजो ॾींदो अता दिल जो मैं तुझ मौला पूरो कंदो आहे को साईं जो प्यारो जेको तव्हां वेठलनि मां को असांखे 100 रुपया ॾिनियूं वञे बाबा खोड़ हूंदा लॻे थो मलंगा इहो न में विझ सुबुह लाॻू मथे मारी मैया के पंज बि कोन ॾिनाने आयो जागो त अरे लक्ष्मू तोखे तॾहिं हमारा साधे जमंदा हिकिड़ो तूं ई आहीं जो ख़ैर असांखे ॾींदो ओला कलाक मथो मारियो आहे 5 ॾींहं मिलिया ने मिलंदा अरे मलंगा ॻाल्हि त ॿुधो सुबुह सां भला कंहिंजो मुंहुं ॾिसी आया हो